नमस्कार, मैं इंदिरा शबनम इंदु फेसबुक पे इंदिरा पूनावाला जे नाले सां मशहूर आहियां। मां तव्हांजे साम्हूं सिंधीअ में गज़ल पेश कर रही आहियां। उनखां पंहिंजा नज़म बि पेश कंदी रहंदसि पंहिंजे आवाज़ में, छाकाणि आवाज़ में ई पंहिंजाइप महसूसु थींदी आहे ऐं प्यारु। ऐं अलाए छो मूंखे ईअं लॻंदो आहे कंहिंजी आवाज़ ॿुधण सां माण्हू ॼण हुन जे वेझो वधीक अची वेंदो आहे। त इन करे मां पंहिंजी इन वॉइस लिटरेरी कॉर्नर जेका हींअर ठाही आहे फेसबुक ते, उन मां पंहिंजी आवाज़ जे वसीले बि ऐं पंहिंजे रचनाउनि जे वसीले तव्हांजे साम्हूं अची रही आहियां। इंदिरा शबनम इंदु, शुक्रिया, नमस्ते। पेश ख़िदमत आहे हिकिड़ो सिंधी गज़ल, तहत में ई मां ॿुधाए रही आहियां। को हमराज़ हमदर्द हमदम अची थिए, को हमराज़ हमदर्द हमदम अची थिए, वठे मुंहिंजे दिलि खे दिलासो अची ॾिए। को हमराज़ हमदम हमदर्द अची थिए, वठे मुंहिंजे दिलि खे दिलासो अची ॾिए। ॾे मूंखे आथत रोई राति पई, ॾेई मूंखे आथत रोई राति पई, गुलनि ते न शबनम आंसू वहाए सा वेई, गुलनि ते न शबनम आंसू वहाए सा वेई। झकी चंड जी जोत थी मूंखे ॾिसंदे, झकी चंड जी जोत थी मूंखे ॾिसंदे, दुखी छो कयां पाण सां ईअं सभिनि खे। झकी चंड जी जोत थी मूंखे ॾिसंदे, दुखी छो कयां पाण सां ईअं सभिनि खे। अचनि ऐं वञनि लहरूं हिक ॿिए जे पोयां, अचनि ऐं वञनि लहरूं हिक ॿिए जे पोयां, निहारियां छो बेसूद हीअं वए जे पुठियां, निहारियां छो बेसूद हीअं वए जे पुठियां। वणनि जे पननि जो ही आवाज़ नाज़ुक, वॼाए थी प्रकृत ॼण साज़ नाज़ुक। वणनि जे पननि जो ही आवाज़ नाज़ुक, वॼाए थी कुदरत ॼण साज़ नाज़ुक। जबल वण नदियूं मुंहिंजा हमराज़ आहिनि, जबल नदियूं वण मुंहिंजा हमराज़ आहिनि, सदा हाल भाई ऐं दमसाज़ आहिनि। जबल वण नदियूं मुंहिंजा हमराज़ आहिनि, सदा हाल भाई ऐं दमसाज़ आहिनि। नमस्ते।